मिरपुखास में गुज़िरियल रात नामालूम हथियारबंदनि मुख़्तलिफ़ हंधनि तां रफ्ता टाउन ऐं ॿियनि इलाइक़नि मां जेको आहे लखें रुपया फुर कई आहे। पुलिस मुसलसिल ख़ामोश तमाशाई बनियल आहे। उन हवाले सां फुर थियल ऐं उजा वारस ऐं ॿिया हिते जेको SSP मिरपुखास जी ऑफिस अॻियां मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। रहीमनगर में त ही आया आहिनि राति जो मूंखां तक़रीबन इहो दहशत हिननि जी जाम हुई। हिननि मुज़ाहिमत जो त को मौक़ो ई कोन ॾिनो, डायरेक्ट अची हिते हिननि रखी ऐं बिल्कुलु चुरण जो मौक़ो कोन ॾिनो। मसलन काउंटर वग़ैरह खोटिया, जेको हिननि खे कैश 8-10 हज़ार रुपया मिलिया हिननि खे ऐं मुंहिंजो मोबाइल हिकिड़ो 40,000 वारो उहो पुरे ऐं फरार थिया आहिनि। इहो नाहकी थी आहे, महिरबानी करे SHO साहब वारनि माना इहा असांखे ख़ातिरी कराई आहे त इंशाल्लाह इहो असां कराईंदा, वापसि कराईंदा। सर मूंखां 4.5 लाख रुपया कैश विया आहिनि, जंहिंमें मुंहिंजो वॉलेट बि शामिलु आहे, मोबाइल आहे ऐं दुकान मां कैश कढाइणो आहे। बाक़ी जेको हथियार जे ज़ोर ते बसि अची इहो कमु करे विया आहिनि। हाणे महिरबानी करे असां करायो वञे इंसाफ़ थिए। फिर हुसैन है, मैं इससे वहाँ से जा रहा था अपने बच्चों के लिए खाना लेने। मुझे नहीं पता कि यहाँ पर वारदात हो रही है, तो ये तीनों मेरे सामने आ गए। एक ने डायरेक्ट बोला गाड़ी रोक, मैंने गाड़ी स्लो की, मगर उन्होंने डायरेक्ट फायर मेरे ऊपर मारा है। फायर मारा तो मैंने गाड़ी अपनी फेंक दी और अपने बच्चे को लिया और डॉक्टर उमर की क्लिनिक के अंदर जाके मैं घुस गया। 5-10 मिनट के बाद मैं जब बाहर निकला तो मेरी गाड़ी नहीं थी, गाड़ी ले गए मेरी। मोहम्मद इकबाल मेमन रफ्सतान जो प्रेसिडेंट आहियां कॉलोनी जो, ऐं पीपल ब्यूरो लेबर जो वाइस प्रेसिडेंट भी आहियां डिस्ट्रिक्ट जो। असल में ही पूरा 2 कलाक थिया आहिनि। 2 कलाक हिकिड़ो माण्हू आराम सां मज़े सां पियो फ्रू करे ऐं हथियार खणी हले। हिकटा किटा माण्हू पूरनि 2 कलाक जे अंदरि पुलिस अलाए किथे हुई। जॾहिं त चांदनी चौक ते चवंदा स्नैकिंग करे, पूरे शहर में स्नैकिंग हले पई। जॾहिं स्नैकिंग हले पई, ही 2 कलाक आराम सां कीअं पंहिंजो वारदातूं कंदा पिया वञनि। इहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। वधीक अदर सफ़ियान जेका ॻाल्हि कई आहे डिटेल सां तमामु करे छॾी आहे। असां हींअर वरी हिननि कुझु मौक़ो ॾिनो त असांजो हज़रत अली जेको ॾींहुं हुआसीं, राति सॼी राति उते हुआसीं। DSP साहिबु, SP साहिबु ऐं SHO साहिबु असीं सभु उते हुआसीं। असां सां गॾु DC बि गॾु हो। इन करे असीं 2-3 कलाक उते काबू। इन जे पोयां ही वाक़ियो थी वियो आहे। इन जे पोयां को वॾी गैंग लॻे थी ऐं इंशाअल्लाह ताला असां हिनखे पूरो उमीद आहियूं। उन रोज़े में असां वाइदो कयो आहे त आउं रोज़े में बि आहियां ऐं आउं इंशाअल्लाह ताला तव्हांखे 1-2 ॾींहं अंदरि माण्हू ऐं रिकवरी कंप्लीट करणु। जॾहिं त असांजे कॉलोनी में कई दफ़ा चोरी थी वियूं, कॾहिं मोटरूं थियूं वञनि, 2-3 दफ़ा मोटरसाइकिलूं चोरी थी वियूं आहिनि। आए ॾींहुं रस्तो टाउन में इहा चोरी थींदी रही आहे। टाउन में मूंखां ऐं भाउ नूर इलाही आहे। असां ॿई ॿाहिरि वेठा हुआसीं थले ते। असां ते 4 ॼणा 4 मोटरसाइकिलनि ते अलॻि अलॻि चारई जेको आहे न पिस्टल चइननि जे हथ में हुआ। अची बि पिस्टल जे ज़ोर ते असांखां पुर कई वई आहे। ₹1 लाख असांखां पुर थी आहे, कैश रक़म, मोबाइल वग़ैरह असांजा बची विया। ₹1 लाख खयूं असां। थोरी ऐं घर जे अंदरि पई वियसि पंहिंजी पिस्टल खणण जे लाइ ऐं थोरी मूं अंदरियां खां आवाज़ूं कयूं त उन मुज़ाहिमत ते पोइ बौखलाइजी विया ऐं उन्हनि ₹1 लाख खणी फरार थी विया। कैमरामैन असद खोसा गॾु तालिब चार, मेहरान TV न्यूज़ मिरपुखास।